हाय माण्हू, कीअं आहियो तव्हां सभु? आशा आहे त तव्हां सभु ठीकु हूंदा, जिते बि हूंदा ख़ुशि हूंदा। अदबी आतवार में तव्हांजो स्वागत आहे। अॼु जी आखाणी भलाईअ ते मदार रखंदड़ आहे। असां इंसाननि ते भॻवान जी ॾाढी महर आहे त असां ॻाल्हाए सघूं था या किथे धक लॻे त ॿुधाए सघूं था कंहिंखे। पशु पक्षी त बेज़ुबान आहे, हो पंहिंजा सूर वीचारा कीअं ॿुधाइनि। अॼु जी आखाणी जो विषय आहे भलाईअ जो फल। अचो त हाणे शुरू कयूं। इहा तमामु पुराणी ॻाल्हि आहे त हिकु ॻोठ में ॿुढा ॿुढी रहंदा हुआ। हिननि खे को बि ॿार न हो। शुरूअ खां वठी दानी हुआ, ग़रीबनि जी सेवा कंदा हुआ ऐं दर तां को बि खाली न वेंदो हुयुनि। हिननि खे हिकु नंढिड़ो बाग़ हो। उन बाग़ में ई वेही इन ई बाग़ जे कमाईअ मां हू वेही पेट गुज़ारन कंदा हुआ ऐं ॿियनि जी शेवा पिणु कंदा हुआ। हू ॿई ॼणा सुबुह जो उथी करे बाग़ में घुमी रहिया हुआ। हिननि बाग़ में हिकु तोतो ॾिठो। तोते खे पेर में धकु लॻल हो, जंहिंमां रतु वही रहियो हो। ॿिन्ही खे तोते जे मथां ॾाढो क्यास अची वियो। हिननि तोते खे खणी करे पेर जी मलम पटी कराई। तोतो ॾाढो बुखायल हो। हिननि तोते खे फल फूल खाइण लाइ ॾिना। हिननि तोते जी महीनो खनि शेवा कई ऐं तोतो हिकु ॾींहुं फल फूल खाई उॾामी वियो। ॿुढो ॿुढी इहो ॾिसी करे चुप थी विया ऐं तोते जे उॾामण जे करे हिननि खे ॾाढो दुख थियो। हिननि न थे चाहियो त तोतो नज़र खां परे थिए। ॿिए ॾींहुं तोतो सुबुह जो वरी आयो। हू पंहिंजे चुंहिंब में हिकु हिंदाणे जो ॿिज खणी आयो। तोतो ॿिज खणी पोड़े माना ॿुढे जे घर अची हुनजे अॻियां रखियो। ॿुढो इहो ॿिज खणी पंहिंजे नंढे बाग़ में फिटो कयो। हू प्यार सां तोते खे फल फूल खाराइण लॻो। तोतो मेवो खाई करे पंहिंजनि ॿियनि साथियुनि सां हमेशह लाइ उॾामी वियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ बाग़ में जंहिं ॿुढे हिंदाणे जो ॿिज फिटी कयो हो, उन ई हंध ते काफ़ी हिंदाणा पैदा थिया विया। ॾींहं गुज़रंदा विया ऐं ॿई ॼणा काफ़ी पोड़ा थी विया, माना ॿुढा थी विया। संदन पैसो बि ख़तम थी रहियो हो। हिकिड़े ॾींहुं हिकु महात्मा संदन दर ते आयो ऐं महात्मा चयसि त मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, मूंखे भोॼन खारायो। त पोइ ॿुढी अम्मा चिंता में अची वई त मां महात्मा खे भोॼन किथां खारायां, छाकाणि त घर में अटो बि कोन्हे। ऐं महात्मा जोर जोर सां चवण लॻो त मूंखे ॾाढी बुख लॻी आहे। पोड़े खेसि चयो त घर में अनाज कोन्हे ऐं पोड़े जंहिं वक़्तु पंहिंजे बाग़ में निहारियो त हेॾा वॾा वॾा हिंदाणा पिया हुआ। पोड़े उन मां हिकु हिंदाणो खणी अची महात्मा खे ॾिनो। महात्मा चवण लॻो त मूंखे हिकु सॼो हिंदाणो न खपे, थोरो टुकर ॾियो, बाक़ी तव्हां पाण वटि रखो। महात्मा हिंदाणो कटियो त ॿुढो ऐं ॿुढी वाइड़ा थी विया, छाकाणि त हिंदाणे जा सभु ॿिज सोन जा हुआ। महात्मा खेनि चवण लॻो त तव्हां छा ॾिसी रहिया आहियो? तव्हां त हमेशह सभिनी जो भलो कयो आहे। हे सभु तव्हांजे भलाईअ जो फल आहे। महात्मा एतिरो चई ख़बर न आहे त केॾां गुम थी वियो। हिते इहा आखाणी पूरी थी वई। त असांखे हिन मां इहा सिख्या मिले थी त असां निस्वार्थ सेवा कयूं। उन तोते मां हिननि खे कोई फ़ाइदो थोरी हो, पर हुननि हिकु महीनो हुननि जी सेवा कई त हुननि जो फल हुननि खे मिलियो। भाषा काई बि हुजे, पर भलो करण लाइ कंहिं धर्म जी ज़रूरत न आहे। जीअं त हिंदीअ में बि चयो वेंदो आहे त कर भला त हो भला। असां पंहिंजी ॿोलीअ लाइ निस्वार्थ सेवा था कयूं, तव्हां लाइ इहे वीडियोस ठाहे करे। तव्हां कहिड़ी निस्वार्थ सेवा कंदा आहियो, असांखे हेठि कमेंट्स में ॿुधायो। अगरि तव्हांखे इहा आखाणी वणी त लाइक कंदा, शेयर कंदा, सब्सक्राइब कंदा, नोटिफिकेशन बेल ज़रूरु वॼाईंदा। हाणे मिलूं था ॿिए वीडियो में। कमेंट्स में तव्हांजो ज़रूरु इंतज़ारु रहंदो। थैंक यू, बाय।